पीपल्स पार्टी MNA नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर साहिब जिन जे तरफ़ां मिनारिटी अफेयर्स खाते सिंध खां तहलका समारोह जे हिंदू बिरादरी जे मसाण कब्रिस्तान जी ॾिनल स्कीम जो कमु तेज़ी सां जारी आहे। हिंदू बिरादरी जे मौजूदगीन सां गॾु कम जो मुआइनो कयो, ठेकेदार खे तसली बख़्श कमु करण जी हिदायत कई, जिते ठेकेदार कमु सुठो मयारी ऐं जल्द अज जल्द करण जी ख़ातिरी कराई। कमनि में हेठियां कमु करण जी कोशिशि कंदासीं, जंहिं ते ठेकेदार पंहिंजो राज़पो ज़ाहिर कयो आहे। वेटिंग हॉल, काठियुनि लाइ कमरो, ॿ अदद वाशरूम, वाटर टैंक, पाणी लाइ टंकी, अग्नि संस्कार लाइ 2 अदद थेला शीट समेत अग्नि संस्कार वारे मैदान जी स्विलिंग पेवर ब्लॉक में, जुडो में 8 खां अग्नि संस्कार जे थलनि ताईं रस्तो पेवर ब्लॉक जो, सोलर लाइट 4 अदद, चौदीवारी मुकमल, 4 एकड़ जी मिट्टी जी भराई अंदरां ऐं ॿाहिरां। असां हिकु दफ़ो वरी असांजे मोहसिन MNA नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर साहिब जा शुक्रगुज़ार आहियूं, जे हिंदू बिरादरी सां कयल पंहिंजो वाइदो पूरो कयो। रिपोर्ट डॉक्टर AM लाल बाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ, उमरकोट।